अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौजिया जा सभ खां पहिरियां हेडलाइन। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान ख़ान जी न जाग्राफी दुरुस्त आहे न ई उर्दू। बयाननि ऐं ऐलान सां वाज़ेह थी वियो आहे त हुकूमत वटि अददी अक्सरियत न आहे। कुझु ॾींहनि में इमरान ख़ान अॻूणो वज़ीर आज़म थी वेंदो। वज़ीर आज़म जिन सां मिलंदो ई न हो उन्हनि इत्तेहादनि खे अॼुकल्ह चांहि पीआरींदो ऐं मिनतूं कंदो थो वठे। पोइ बि इहे चवनि था त सोचे जवाब ॾींदासीं। पीपल्स पार्टी जी मरकज़ी नायब सदर शेरी रहमान चयो आहे त डी चौक ते मेंबरनि जो घेराव करण जो हुकूमती मनसूबो गैर आईनी आहे। हुकूमत खुलेआम फसाद जी ॻाल्हि करे रही आहे। सियासी जमातुनि जे कारकुननि में टकराव जी ज़िम्मेवार हुकूमत हूंदी। वाइड़ाप में ही नाअहल मुल्क में ॾफेड़ पखेड़ लाइ बि तयारु आहिनि। हुकूमत वटि नंबर पूरा आहिनि त पोइ बेएतमादी रिथ खे पार्लियामेंट में चैलेंज करे। नवाज़ लीग अॻवान मरियम औरंगज़ेब चयो आहे त पीटीआई वारा ॿियनि खां हिसाब घुरनि था पर पाण हिसाब ॾियण लाइ तयारु न आहिनि। फॉरेन फंडिंग केस में 75 ॿुधणियूं थी चुकियूं आहिनि। 7 वरियनि खां अदालत में पेश थी रहिया आहियूं। असांजा हथ साफ़ आहिनि। नवाज़ लीग पंहिंजे फंड्स जो हिसाब ॾेई चुकी आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो लाहौर जो दौरो। आर्टिलरी कोर में 9 तोपुनि जी शमूलियत वारी तकरीब में शिरकत। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त दुश्मन कुवतुनि जे ग़लत मालूमात ऐं प्रोपेगेंडा क़ौमी यकजहती लाइ ख़तरो आहे। मुस्तक़बिल जे मैदान जंग में चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ जदीद हथियार अणतर आहिनि। जदीद तोपुनि जी शमूलियत सां परे ताईं मार करण जी सलाहियत बहितर थींदी। सिपह सालार जो जदीद हथियारनि जी शमूलियत ते इत्मिनान जो इज़हार। ISPR मूजिब आर्मी चीफ लाहौर यूनिवर्सिटी ऑफ मैनेजमेंट जो दौरो बि करे शागिर्दनि ऐं फैकल्टी मेंबरनि सां मुलाक़ात कई। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त OIC इजलास में मुदाख़लत थियण न ॾींदासीं। अपोज़िशन जा नंबर पूरा आहिनि त इस्लामाबाद में धरणनि जी कहिड़ी ज़रूरत आहे। अपोज़िशन जो मंशूर ऐं मंज़िल हिकु न आहे। बेएतमादी रिथ में का बि रंडक न विधी वेंदी ऐं आइनी ऐं क़ानूनी तरीक़े सां मुक़ाबिलो कयो वेंदो। वज़ीर आज़म कुझु ॻाल्हियूं क़ौम खे ॿुधाइण ऐं एतमाद में वठणु चाहे थो। इस्लामाबाद जी दहशतगर्दी जी अंत वारी अदालत पार्लियामेंट हमले केस में जवाबदारनि जी बरियत बाबति फ़ैसिलो अॼु ॿुधाईंदी। शाह महमूद कुरैशी, शफ़क़त महमूद ऐं सैफुल्लाह नियाज़ी अदालत में पेश। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़ान अब्बासी चयो आहे त मुल्क में एहतिसाब सां मज़ाक़ जारी आहे। बेएतमादी रिथ जमा थियण बाद हथ ठोके हिसाब जो अमल तेज़ कयो वियो आहे। चौधरी तनवीर खे हाणे छो गिरफ़्तार कयो वियो आहे? मेंबरनि खे गैर क़ानूनी नोटिस ऐं इंतकामी कार्रवायूं हुकूमत खे महांगियूं पवंदियूं। हुकूमत खे 10 लख माण्हुनि जी ज़रूरत न आहे। पार्लियामेंट में रुगो 172 मेंबर आणे। सेठारजा में सुई गैस चौक ते हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान क़त्ल। फायरिंग में ॻोठ महमूद ख़ासकेली बरकत ख़ासकेली मां अची वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। रहीम यार ख़ान जे इलाइक़े कोट सांभा जे 86 पुल वटि तेज़ रफ़्तार कार वाह में किरी पई। फोतियुनि जो अघु 7 थी वियो। समूरा मड़ शेख ज़ैद अस्पताल मुंतक़िल। फोतियुनि में 35 वरियनि जो मुरसलीन राबिया, 11 वरियनि जो फैज़ान, 9 वरियनि जो आतिफ़ ऐं इरफान शामिल।
मुल्क में कोरोना विघे वधीक 4 मरीज़ हयाती विञाए वेठा। गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 34,401 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 473 नवनि केसनि जी तस्दीक। सॼे मुल्क में 560 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी। हाकारी केसनि जी शरह 1.37% रही। भारत गर्दी जो अमेरिका नोटिस न वरितो। पाकिस्तान ते सुपरसोनिक मिसाइल टेस्ट ऐं भारत में यूरेनियम जी ओपन मार्केट विकिरे ते बि अखियूं बूटे छॾियूं। पाकिस्तान में भारतीय मिसाइल किरण बाबति अमेरिका पारां तबसरो करण खां पासो। अमेरिकी परॾेही तर्जुमान नेड प्राइस हफ़्तेवार प्रेस ब्रीफिंग दौरान सवाल जो जवाब ॾींदे चयो त भारत वाक़िए खे हादिसो क़रार ॾिनो आहे। उन खां वधीक कुझु नथा चई सघूं। ऐं कॉलेज में हिजाब पाइण जी का बि ज़रूरत नाहे। भारतीय रियासत कर्नाटक जे हाई कोर्ट में तालीमी इदारनि में हिजाब पाइण बाबति दाख़िल दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। अदालत जो चवणु आहे त हिजाब मुस्लिम औरतुनि जी ज़रूरत नाहे।